उडेरो लाल लग गोठ मोहम्मद अबड़ा में अब्दुल वहीद जी मेह जे वाड़े ऐं उन जे भर में पयल कैबिन खे बाहि लगी वई। बाहि लगण सबबि हिकु मेह ज़ख़्मी, बाक़ी मेहनि खे ॻोठाणनि बचाए वरितो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उडेरो लाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरियाह। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? उडेरो लाल लग गोठ मोहम्मद अबड़ा में अब्दुल वहीद जे मेह जे वाड़े खे ऐं उन जे भर में पियल केबिन खे बाहि लगी वई। वाड़े खे बाहि लॻण सबबि हिकु मेह ज़ख़्मी ऐं बाक़ी मेहनि खे ॻोठाणनि बचाए वरितो। केबिन में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। वाड़े खे लॻल बाहि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत विसाए वरिती। बाहि लॻण जो इतला फायर ब्रिगेड खे ॾिनो वियो, पर आख़िरी इतलाउनि ताईं फायर ब्रिगेड गाॾी न पहुती। जी